अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअरवा बाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ सिराब। पान नंबर 28। ऐं महताब हज़रत यकूब हुयो ऐं 11 सितारा उन जा भाइर हुया। ईअं हुयो जॾहिं ए माण्हू उन वटि पहुता, ईअं हुयो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे ज़िंदह ॾिठो ऐं सजदो अल्लाह रब्बुल आलमीन खे शुक्राने जो कयो। जंहिं ग़ुलाम खे रिहाई मिली हुई उनखे हज़रत यूसुफ चयो, तूं बादशाह वटि पहुचीं त उन साम्हूं जो ज़िक्र कजांइ। ईअं थियो, पर शैतान उन जे दिलि खे फ़रामोश करे छॾियो ऐं उन बादशाह जे साम्हूं ज़िक्र कोन कयो। उन खां पोइ घणा साल हज़रत यूसुफ ज़िंदान में रहियो हुयो। हिकु भेरो बादशाह ख़्वाब ॾिठो। ईअं थियो, 7 ॻऊं आहिनि, उन्हनि खे 7 लाफ़र ॻऊं खाई रहियूं आहिनि। ईअं थियो, ऐं 7 सरसब्द फज़ुल खे 7 ख़ुश्क सुकल फ़सुल सां गॾियूं पियूं आहिनि। ईअं थियो, ऐं उन वटि ग़ालिब हुयूं। ईअं थियो, बादशाह पंहिंजे वज़ीरनि खां उन ख़्वाब जो तहबीर पुछियो। उन्हनि खे कुझु बि सम्झ में न आयो ऐं चयो, हीउ ख़्वाब परेशान आहे। ईअं थियो, परेशान ख़्वाबनि जी असीं तहबीर करणु कोन था ॼाणूं। ईअं थियो, उन महिल उहो शख़्स बि उते हुयो जंहिंखे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम तहबीर ॿुधायो हुयो। उहा ॻाल्हि कई हुई संदसि ख़्वाब जी ऐं ज़िंदान मां रिहा थियो हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी सॼी ॻाल्हि करे ॿुधायाई। ईअं थियो, उनखे 7 साल ज़िंदान मां रिहाईअ खे थी विया हुया। ईअं थियो, उन खां पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी यादि उनखे आई। ईअं थियो, बादशाह खे इहो चयो त मूंखे ज़िंदान में मोकिलियो। त ईअं थियो, हज़रत यूसुफ खां ख़्वाब जी तहबीर मालूम करे थो अचां। ईअं थियो, इहो शख़्स हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन वटि आयो, बादशाह जो ख़्वाब ॿुधायो ऐं चयो उन जो तहबीर करियो त बादशाह अरकाने सुल्तनत खे आगाह करियां। ईअं हुयो त उहे माण्हू तव्हांजी बुज़ुर्गी ऐं फज़ीलत ऐं तहबीर ख़्वाब खे सम्झनि। ईअं थियो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन फरमायो त 7 साल लाॻीठो ॿनी ॿारो कणिक पोखियो। ईअं थियो, उन मुदत दौरान ज़ियानी न करियो, थोरो खाओ। ईअं थियो, उन दौरान जेको हासिलु करियो उहो गॾु करियो। ईअं थियो, उन कणिक खे कटे साफ़ न करियो। ईअं थियो, जहिड़ी आहे तहिड़ी गॾु करियो, न त उन में कीड़ो थी वेंदो। ईअं थियो, उन खां पोइ ॿिया 7 साल ईंदा, उन में तमामु घणो कहत थींदो। एतिरनि सालनि जो गॾु थियल 7 साल अॻु में जो गॾु कयो हुयो, उन कहत जे ज़माने में इस्तेमालु करियो। ईअं थियो, उन खां पोइ 1 साल ईंदो, उन में मींहुं तमामु घणो पवंदो। ईअं थियो, ऐं काफ़ी गुल फुल गाहु पैदा थींदो। ईअं थियो, इहा ॻाल्हि ॿुधी इहो शख़्स बादशाह वटि आयो। ईअं थियो, ऐं जेको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन वटि चयो उहो सभु बादशाह खे ॿुधायो। ईअं थियो, बादशाह चयो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मूं वटि आणियो। कासिद वियो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वापसि वठी आयो। ईअं थियो।